नाज़रीन, लाड़काणे में अंग्रेज़नि जे दौर में ठहियल केतिरियूं इमारतूं अॼु बि इमारत साज़ीअ जे फन जो शानदार नमूनो बणियल आहिनि। जेतोणीकि इमारतूं झूनियूं बणियल आहिनि, पर अॼु बि उहे इमारतूं ॾिसण वटि आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे रशीद समो। पुराने वक्त में काठीअ वारी ॾाकण भरिसां ऑफिस जा मथे फ्लोर खां हेठि फ्लोर ताईं, हेठे फ्लोर खां मथे फ्लोर ताईं पहुचण लाइ मैन्युअल लिफ्ट सिस्टम हूंदो हुयो। बिल्डिंग जूं छितियूं ऊंचियूं ऐं वॾा रोशनदान पिण आहिनि। ही असल में कलेक्टोरेट बिल्डिंग जे नाले सां मशहूर आहे ऐं इहा सन 1902 में जुड़ी रास थी। घणे क़दुरु इन जो जेको इस्तेमालु रहियो आहे उहो रेवेन्यू जे ऑफिस तौरु ई रहियो आहे। कुझु वक़्तु इते इंपीरियल बैंक ऑफ इंडिया हुई, छो त ज़ाहिर उन वक़्तु गॾियल तौर ते 1947 खां अॻु में जी ॻाल्हि आहे त हीउ सॼो जेको आहे ख़ितो इंडिया हुई। इन इमारत खे कलेक्टोरेट खे ताजमहल सां बि मुशाबत ॾिनी वेंदी आहे, बल्कि इन खे लाड़काणे जो ताजमहल बि सॾियो वेंदो आहे, छो त इन जी जेकॾहिं तव्हां ॿिन्ही पासनि ॾांहुं गुंबज़ ॾिसंदव त उहे तव्हांखे ताजमहल जहिड़ो लुक ॾींदा। इन में जिते इंपीरियल बैंक ऑफ इंडिया हुई, पोइ बाद में जॾहिं 1947 खां पोइ पाकिस्तान वजूद में आयो त पोइ वरी उन ई बैंक खे नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान में तब्दील कयो वियो। उन जी ब्रांच उते ई रही। यानी इन जो जेकॾहिं तव्हां साम्हूं बीहंदो त जेको सॼे हथ वारो गुंबज़ आहे, इते उहा नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान हाणे 15-18 साल अॻु में ताईं बि उहा हुई, उन खां पोइ वरी उहा शिफ्ट कई वई। अहिड़ी रीति इते कलेक्टर वेहंदा हुआ अंग्रेज़। तो अंग्रेज़नि जे दौर जूं हूअं बि लाड़काणे में जेके बि इमारतूं आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त हिन वक़्तु ताईं उन्हनि में काथे ॾार बि कोन आयो आहे, मज़बूत आहिनि। तो बिल्डिंग में हिकिड़ी अंदरि कलेक्टर कचहरी यानी कलेक्टर कचहरी हॉल, जंहिंखे हाणे कचहरी हॉल चयो वञे थो, उहो तमामु वॾो हॉल आहे जिते उन दौर जा अंग्रेज़ अमलदार मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मीटिंग्स कंदा हुआ। उहो हिन वक़्तु ताईं बि दरबार हॉल जंहिंखे हाणे चवनि था मौजूदु आहे। अंदरि तव्हां ॾिसंदो त विरांडा कुशादा आहिनि ऐं वंग ते ठहियल आहिनि। अंग्रेज़नि जे दौर जूं तक़रीबन इमारतूं जेके आहिनि उहे तक़रीबन वंगनि ते ठहियल आहिनि। यानी हीअ ग्राउंड प्लस फर्स्ट स्टोरी आहे। शुरू खां वठी अंग्रेज़नि जे दौर खां वठी इन में मुख़्तलिफ़ ॿियूं ऑफिसूं बि कॾहिं कॾहिं क़ाइमु। मिसाल जी ॻाल्हि, कुझु वक़्त लाइ इन में कोर्ट बि क़ाइमु रही ऐं उन खां पोइ वरी कोर्ट शिफ्ट कई वई। अहिड़ी रीति इते बहरहाल शुरू खां वठी रेवेन्यू जी ऑफिस रही आहे। ऐं इन जो जेको फर्स्ट फ्लोर आहे उन ते तक़रीबन जेको रिकॉर्ड आहे, रिकॉर्ड जा वॾा फाइल पुराणे दौर जा, हिन वक़्तु बि तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त तव्हांखे ॻाढ़ियुनि ॻंढियुनि में भरियल उहो रिकॉर्ड जेके आहिनि नज़र ईंदा, जेके अंग्रेज़नि जे दौर खां इवन जेके आहिनि। छो त अॻे ज़ाहिर मैनुअल हूंदो, कंप्यूटर त हाणे आया आहिनि। ऐं मज़ेदार मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त इन में बिल्डिंग में जेको हवा जो सिस्टम आहे, रोशनदान जेके रखियल आहिनि ऐं जेके वॾियूं गैलरियूं आहिनि, उन्हनि में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त जेकॾहिं बिजली न बि हुजे त अंदरि तव्हांखे बहरहाल हवा लॻंदी। यानी वेंटिलेशन जो अहिड़ो हिकिड़ो नेचुरल सिस्टम रखियल आहे। छतियूं मथे आहिनि, वॾा बादवान आहिनि ऐं इन में हिकिड़ो मैन्युअल लिफ्ट जो सिस्टम बि आहे रखियल। उन वक़्तु लिफ्ट जो तसवर त कोन हुयो, पर उन में मथे वञण लाइ जेके काठीअ जूं ॾाकणियूं आहिनि उन्हनि जे भरिसां अंदरि रेवेन्यू जी हिकिड़ी ब्रांच हूंदी, अॻे जनरल ब्रांच हूंदी शायदि। उन में हिकिड़ो चङो कोई मां सम्झां थो कोई 4x4 फुट जो जेको आहे हिकिड़ो प्लेटफॉर्म ठहियल हूंदो हो, जंहिं ते फाइल जेके आहिनि मथे फ्लोर ते मोकिलिया वेंदा हुआ। पोइ मैन्युअल उनखे रसे सां छिके ऐं मथे मोकिलियो वेंदो हो। उते हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो फीथो लॻल आहे, उन फीथे में रसो विधल हूंदो हो। पोइ ॿाहिरि उहो जेको मुलाज़िम आहे दर ते वेही, अंदरि अंग्रेज़ अमलदार जेके आहिनि वेठा हूंदा हुआ ऐं उहे जेको आहे ॿाहिरि मुलाज़िम उन्हनि खे झली जेको आहे छिकींदा हुआ ॿाहिरां वेही। यानी अंदरि झली लॻल हूंदी ऐं ॿाहिरां वेही उहो छिकींदा हुआ। पोइ उन्हनि जो जेको आहे ड्यूटी हूंदी, 3-4 कलाक वरी पोइ मटिबो, उहो मुसलसिल झली पियो छिकींदो हो त अंदरि जीअं अंग्रेज़ अमलदार खे उहा झली लॻे। हिकिड़ी ॾाढी क्लासिकल बिल्डिंग आहे, अॼु बि पंहिंजे उन शेप में आहे। उन ते कुझु जेको आहे थोरो कमु रेनोवेट कयो वियो आहे, पर जेकॾहिं उन जी ओरिजिनलिटी बहाल रखी वञे हा, उन ते जदीद क़िस्म जूं शयूं जेके आहिनि न लॻायूं वञनि हा, टाइल बाइल टाइप जूं शयूं जेके आहिनि, त मां सम्झां थो उहा वञा वधीक पंहिंजे अंदरि जाज़बियत रखे हा। इहे बिल्डिंग्स जेके आहिनि उहे हेरिटेज जो हिसो थियणु खपनि। हाणे 1902 जी बिल्डिंग आहे, सदी त उनखे गुज़री वई। अॼु असां 2026 में वेठा आहियूं त 2002 में इनखे 100 साल पूरा थिया। हक़ीक़त इहा आहे त 100 साल पूरा थियण ते इन बिल्डिंग
खे मुकमिल तौर ते रिव्यू कयो वञे हा ऐं इन जी बहाली उअं ई ओरिजिनल हालत में कई वञे हा, उनखे उअं जो उअं रखियो वञे हा त उन जी हिकिड़ी ओरिजिनलिटी बरक़रार रहे हा। अहिड़ी तरह लाड़काणे में मौजूदु असिस्टेंट कमिश्नर जो पुराणे घाड़वा जे कप ते अंग्रेज़नि जे क़दीमी दौर में जुड़ियल इमारत मां जेकमबाद खां पोइ सॼी सिंध में 3 नंबर पुराणी इमारत असिस्टेंट कमिश्नर जो बंगलो आहे, जंहिंखे अंग्रेज़ हुक्मरान पंहिंजे रिहाइश लाइ इस्तेमालु कंदा हुआ। हिन बंगले में हर क़िस्म जूं सहूलियतूं मुहैया कयूं वयूं हुयूं। हिन बंगले जी अहाते में वींझण लाइ हिकु तलाउ पिणु ठाहियो वियो हो। मौजूदा असिस्टेंट कमिश्नर जो बंगलो लाड़काणे ज़िले जी पहिरीं इमारत आहे, जंहिंखे 1849 में अंग्रेज़नि तामीर करायो हुयो। हिन बंगले जी तामीर जो बुनियादी मक़सदु ई उन वक़्त जे हुक्मरान अंग्रेज़ सरकार जे आसाइश हो। ही बंगलो अलमुर्तज़ा हाउस जे बिल्कुलु सामे वींदड़ रस्ते ते AC ऑफिस जे पोयां पासे खां मौजूदु आहे। हिन बंगले में अंग्रेज़नि जा ख़ासि महिमान बि क़याम कंदा हुआ। लाड़काणे में जेका अंग्रेज़नि जे अवाइली ज़माने जी इमारत हिकिड़ी आहे जेका हिन वक़्तु AC हाउस आहे, उहा 1800 समथिंग में ठही रास थी ऐं उनखां पोइ पहिरीं इहा चवनि था हिते लाड़काणे में इमारत हुई जेका ख़ासि तौर ते अंग्रेज़ सरकार जे तरफ़ां ठाराई वई हुई ऐं उते अंग्रेज़ अमलदार पंहिंजी रिहाइश कंदा हुया। न सिर्फ़ु रिहाइश कंदा हुया पर आसपास जा जेके ॿिया अंग्रेज़ अमलदार हुननि वटि महिमान थी ईंदा हुआ, उन्हनि खे उते रहाईंदा हुआ। उते हर क़िस्म जी आसाइश हुई, वॾो बाग़ीचो हुयो ज़बरदस्त क़िस्म जो, ऐं इन जे अंदरि ॿुधायो वञे थो त स्विमिंग पूल बि हुयो। मतिलबु अंग्रेज़नि जी जेका तव्हां लाइफ स्टाइल ॾिसो था उन मुताबिक़ उते उहे सभु सहूलियात मौजूदु हुयूं। हिन वक़्तु बि उहो AC हाउस मौजूदु आहे, पर उनखे ज़रूरत आहे त उहे जो उहे प्रिज़र्व कयो वञे। जेके हेरिटेज तौरु डिक्लेयर थियल आहिनि इमारतूं, उन्हनि सां त इन क़िस्म जी हथ चुरांद थियणी न खपे। असां वटि लोकल कारीगरनि या लोकल ठेकेदारनि जे ज़रिए उहे कम थियनि था ऐं पोइ उन्हनि खे अंदाज़ो कोन्हे को त हीअ बिल्डिंग हिकिड़ी तारीख़ आहे। मिसाल 1901 में हिते जेको हिन वक़्तु गर्ल्स कॉलेज आहे, इहो सिंध मदरसतुल इस्लाम जी ब्रांच तौरु हसन अली आफंदी साहब इन लाइ कोशिशूं वरितियूं ऐं इन इमारत में तव्हां जॾहिं इन जो पीढ़ जो पथर ॾिसंदव हिन वक़्तु ताईं लॻल आहे त उन में GH ट्यूपर हुयो, उन वक़्त जो डिप्टी कलेक्टर या असिस्टेंट कलेक्टर हुयो, उन इन जो इफ़्तिताह कयो आहे। उन पथर ते लिखियलु आहे त ही इमारत लाड़काणे जे ज़मींदारनि चंदो करे पंहिंजे औलाद जे पढ़ाई जे लाइ ठाराई आहे। हाणे इहा बिल्डिंग 1901 में ठही आहे, इहो बि अंग्रेज़ दौरु आहे। इन में कची पकियूं गॾियल तौर ते, छो त इहा सरकारी तौरु न ठही हुई, इहा गॾियल तौरु चंदे तौरु ठही। उहा 126 साल पुराणी इमारत बि हिन वक़्तु ताईं पंहिंजे आबोताब सां बीठी आहे। ठीकु आहे, वक़्त ऐं हालतुनि जे करे उनखे नुक़सान पहुता आहिनि, पर उनखे ईअं प्रिज़र्व कयो वियो आहे। यानी जेका वर्क्स डिपार्टमेंट आहे उन्हनि इन बिल्डिंग सां हथ चुरांद ॿी का न कई आहे। उहा एज़ इट इज़ जेका आहे बीठी आहे ऐं हिन वक़्तु ताईं बि उहा असांखे हिकिड़ो शानदार माज़ीअ जी उहा यादि ॾियाराए थी। न त उन जे स्ट्रक्चर ते को असरु पियो आहे, न त उन जे को ॿियो उन जे अंदरि के एडिशनल शयूं शामिलु कई वियूं आहिनि जो उन जी उहा क़दामत जेका आहे उहा जिदत में तब्दील थी वञे। अहिड़ी रीति लाड़काणे जी पुराणी इमारत जंहिंखे हिन वक़्तु गर्ल्स कॉलेज चयो वेंदो आहे, पुराणे दौर जे ज़मींदारनि गॾिजी मदरसतुल इस्लाम लाड़काणो क़ाइमु करण जे हवाले सां अॻु भराई कई। 17 अप्रैल 1901 ते मदरसे जी 2 मंज़िला इमारत जुड़ी, जंहिंजो इफ़्तिताह उन वक़्त जे असिस्टेंट कलेक्टर मिस्टर SA ट्यूपर कयो। हीअ इमारत ॿाहिरें पासे खां पकनि ऐं अंदरें पासे खां कचनि सिरुनि सां ठहियल आहे। अंदरी दीवारुनि ते चूने जो पलस्तर थियल आहे ऐं भितुनि जी वेकर लॻभॻि 1.5 फुट आहे। ग्राउंड फ्लोर जी छित टीहर गैडरनि सां ठहियल आहे जेका 6 कमरनि ते मुश्तमिल आहे, जॾहिं त पहिरें फ्लोर जी छित में ऐं लकड़ा पयल आहिनि जिते 2 वॾा हॉल 2 नंढा कमरा आहिनि। सन 1930 में मदरसे स्कूल खे हाई स्कूल जो दर्जो ॾिनो वियो। शागिर्दनि जे घणाई थी वई त 1947 में ॾखण पासे खां हिकु मज़ीद इमारत जोड़ाई वई जंहिंमें हिकु वॾो हॉल मौजूदु आहे। 33 सालनि ताईं इन इदारे मदरसे हाई स्कूल तौरु इस्तेमालु कयो वियो, जितां केतिरा ई शागिर्द
हिन इदारे मां तालीम हासिल कंदा रहिया।